अस्सलाम वालेकुम दोस्तों, पापनगर जी न्यू अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कंदा दोस्तों, जीअं साथ हलंदो रहे, लाट ॿरंदी रहे दोस्तों। त इंतज़ारु तव्हां कोन था करायूं, वणंदो आहे अपडेट जे तरफ़। जी दोस्तों, तव्हांखे ॾसींदा हलूं त शाहनवाज़ खान जी घरवारी पंहिंजे पुट सां गॾु जेको आहे त बालाज खान जी हवेली छॾणु चाहींदी दोस्तों, ऐं हुनखे पंहिंजे पुट खे वठी वञणु चाहींदी। त हिन अज़ाब मां असांखे निकिरी हलणो आहे। बाक़ी शाहनवाज़ ॼाणे हुनजी क़िस्मत, त हुनखे पंहिंजो पुटु चवंदो त असांजा गॾु असांजी राणी बि हलंदी, छो त राणी हाणे मुंहिंजी ज़ाल आहे। ऐं हुनखे पंहिंजी माउ सम्झाईंदी त राणीअ जो जेको आहे ज़बरदस्ती निकाह थियो आहे, मुंहिंजे सां पंहिंजे पीउ जो ज़ुल्म आहे, मासूम ॿार जी कॾहिं बि शादी नाहे थींदी। पर हू जेको आहे त ज़िद करे बीहंदो त राणी मुंहिंजी घरवारी आहे, मुंहिंजी ज़ाल आहे, त मां हुनखे गॾु पाण सां वठी हलंदुसि। ऐं ॿिए पासे दोस्तों तव्हांखे ॾिसण लाइ मिलंदो त मल्हार जेको आहे त राबेल खे मिनथूं कंदो त तूं माना ॿिए कंहिंसां शादी न कर, ऐं मूंखे ई पंहिंजो घोटु चूंड। ऐं हुनखे राबेल चवंदी त हिकु मेरी मंदी ऐं दाग़दार ऐबदार राबेल तुंहिंजे लाइक़ु नाहे, मां सत जो माना तोसां मां शादी कयां। ऐं मल्हार हुनखे चवंदो त तूं कुझु बि न आहीं, तूं हिकु सचो सोन जो टुकड़ो आहीं, पर तो ते कटु लाहिण वारा असांजा पंहिंजा ई हथ आहिनि, जेके तोखे माना मेरो मदो करे रहिया आहिनि। उमेद आहे त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वीडियो पसंदि आई लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। वरी मिलंदासीं न्यू अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों, दुआनि में यादि।